अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे 28 फेबररी सूमर ऐं 10:30 थिया आहिनि ऐं मां कुझु देरि खां हिते कटिंग पई कयां छो त इहा मूंखे कटिंग जेका आहे ॻोठु खणी वञणी आहे उते सिबण लाइ ॾेई ईंदमि त अञा ताईं मां कयो न हो छो त हूअं त मुंहिंजो थोरो देरि सां वञण जो इरादो पर हाणे शायदि मां जल्दी हली वञा तंहिंजे करे मां सोचियो त कुझु पीसिस कटे वठां त जेसिताईं छोकिरी कमु पई करे ज़हरा मोकल ते वई आहे छो त उहा प्रेग्नेंट आहे सो जेसिताईं छोकिरी कमु पई करे मुंहिंजी भेण नंढी तेसिताईं जेको आहे मां हिते वेही कुझु माप तोर कई कपिड़े जी उनखां सवाइ भाॼी वारो आयो त उनखां भाॼी वरितमि कुझु जेका थोरी घणी खुटल हुई त जीअं सुराण खे परेशानी न थिए थां हिते धोता पिया आहिनि खीर जेको रेगुलर वठंदा आहियूं उहो अलॻि वरितो ऐं थोरो एक्स्ट्रा बि वरितो जीअं मां इलाही सारी ॾही ॼमाए वञा छो त खीर वारो चए थो मां शाम जो न ईंदमि उहो सिर्फ़ु सुबुह जो ईंदो आहे त सुराण खे ॾही त लाज़मी खपंदी सो इहा मां ॾही जेका आहे ॼमाईंदमि इन जे लाइ अॼु मां हिते पंहिंजो हे नओं विछायो आहे मैट हे मुंहिंजो सिबियल आहे सो मूंखे अॼु नज़र पइजी वई उहो हितां जेको पहिरियों विछायल उहो लाथुमि त हे मूंखे ॾाढो यादि आयो त हे त मां विसरी वई आहियां त इहो बि मूं वटि आहे ऐं मां नाश्तो न कयो आहे प्रॉपर सुबुह खां ऐं जंहिंमहिल मां मानी पचाई छोकिरीअ जे लाइ पोइ पंहिंजी बि मानी मां पचाए छॾी ऐं हिन बॉक्स में विझी रखी सो हाणे मां नाश्ते में खाईंदमि ॾही मानी ठीकु आहे गर्मी ईंदी ऐं मुंहिंजा इहे कम शुरू थी वेंदा सो हाणे मां कंदमि नाश्तो उनखां पोइ मूंखे ॾाढा सारा कम आहिनि अटो ख़तमु थियण वारो आहे हिकु ॿ मूंखे दवा वठणी आहे पंहिंजी जेका मां एक्स्ट्रा दवाऊं खणी वेंदमि त जीअं उते मुंहिंजूं खुटनि न उते हर भर मूंखे ख्वार न थियणो पए तंहिंजे करे उहे सभु वठी अचां ऐं जेका ॿियूं बि हिकु ॿ शयूं खुटल आहिनि उहे बि ऐं सुबुह खां मां इलाही सारी पैकिंग कई आहे बिस्मिल्लाह सनी सनी बेशुमार शयूं पैक कयूं अथमि उहो पोइ वरी तव्हां सां शेयर थी कयां 11:30 थिया आहिनि ऐं मां वञा थी ॿाहिरि कुझु शयूं जेके घर जूं खुटल आहिनि उहे वठी अचां दवाऊं बि वठी अचां ऐं मूंखे अॼु हिन क्यारीअ खे पाणी बि ॾियणो आहे इलाही सारो त जीअं मुंहिंजी पंहिंजी तसली थी हिननि खे ईअं ग्रो कंदे ॾिसी दिलि ख़ुशि थी वञे मां अधु कलाक जे अंदरि अंदरि वापसि अची वियमि हे अटो ऐं चांवर हिते पिया आहिनि छो त इहे मथे रखिणा आहिनि बाक़ी अंडा दवाऊं ऐं ॿियूं नंढी वॾी शयूं हुयूं कुझु उहे मां हितां हटाए छॾियूं आहिनि ऐं हाणे मां हलंदमि किचन जो कमु करणु थांव अंदरि कयां ऐं लंच ठाहियां कुझु हल्को फुल्को छो त मूंखे अॼु इलाही सारा कम आहिनि हे सभु कुझु हिते ईअं ई पियो खीर बि ॾिसां थी ठरी विया हूंदा ॿई ऐं हे सभु हितां हटाईंदमि सब्जियूं मां अञा फ्रिज में न रखियूं आहिनि गजर त काई हाणे खावां थी हिकिड़ी छो त इलाही देरि थी वई आहे मुंहिंजे नाश्ते खे बि ऐं हे सभु जेको कुझु बि आहे इहो पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेंदो ऐं मुंहिंजो हुते किचन में कमु कंटिन्यू थींदो लंच में अलाए आइडिया न आहे मूंखे कोई बि त मां हाणे छा ठाहींदमि पर कुझु न कुझु त ठही वेंदो मां हिते ॾही ॼमण लाइ रखी आहे हल्को गरम खीर हो जीअं त हिन में स्टील जी देॻड़ीअ में ई मां हिन में ॾही मिलाए छॾी ऐं लंच जे लाइ हिते मुंहिंजा पचनि था पटाटा मिक्स पटाटा तरियल बसर टमाटा ऐं सावा मिर्च पटाटनि सां गॾु सो इहो आहे लंच हुनखां पोइ पचाईंदमि मानी चकिरो वेलण हिते सुबुह धोई वई छोकिरी हू पियो आहे बसि आस्ते आस्ते कम जो सिलसिलो जारी आहे कटिंग जेका कयां पई उहा मुंहिंजी उते ई पई आहे त जीअं जीअं मूंखे टाइम मिलंदो विच में हिकु हिकु ॿ ॿ पीसिस करे मां फाइनली कटे वठंदमि उन्हनि खे 5:30 थिया आहिनि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां अॼु किचन में सभिनी खां पहिरियों ॾहीअ खे चेक कंदमि बिस्मिल्लाह ॼमी त वई आहे बाक़ी टेस्ट कयां फस्ट क्लास ॾही ॼमी वई आहे सो हिन खे हाणे रखंदमि फ्रिज में अॼु मां कई आहे वॉक जी मोकल सो मां वञा थी ॿाहिरि पाणी ॾियणु कल्ह बि न ॾिनो अॼु सॼो ॾींहुं बि न ॾिनो मां थकिजी पियमि इलाही सारी मंझंदि जो वरी सुम्ही बि पियमि कुझु देरि सो हाणे पाइप कढियो अथमि त सभिनी खां पहिरियों मां ॿाहिरि पाणी ॾेई वठां पोइ अंदरि पाणी ॾेई वठां हिननि खे मां काफ़ी सारियुनि कूड़ियुनि खे ईअं ई बाल्टी भरे करे ॾेई छॾियो पर हवा एॾी आहे ऐं हाणे उस सभु थोरी थोरी तेज़ थियणु लॻी आहे त पाणी जेको आहे उहो जल्दी ड्राई थो थी वञे प्लांट्स मां ॾेई आया आहिनि प्लांट्स खे अंदरि ॿाहिरि ईद करे आई आहिनि हिते मां रखिया आहिनि पटाटा बॉइल करण जे लाइ राति जो ठाहींदमि मां सैंडविचिस पटाटा सैलेड में पवंदा ऐं हीअ हिते चिकन रखियो आहे थोरो लूणु विझी बॉइल करण जे लाइ
या डिनर जी तयारी भी गॾु आहे। कमु इलाही आहे, मां कटिंग बि पूरी कोन कई त उहा मूंखे करणी आहे, छो त मां चाहियां थी सभु ख़फ़ा मुंहिंजा लही वञनि। ऐं हाणे हलंदमि कुझु कटिंग करणु। सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, कटिंग जो सिलसिलो जारी आहे। वाइट जेके आहिनि ऑलमोस्ट मां कटे चुकी आहियां, हाणे मूंखे ब्लैक कटणा आहिनि। हाणे वेंदमि मथे, इहे सुई रील ऐं हीअ पेपर कटिंग वारी कैंची, इहे मूंखे विझणा आहिनि मथे। पैकिंग कई आहे मां हुते बैग में, पेपर बैग में। ऐं हिते बस बि थी विया आहिनि तक़रीबन, चिकन भी थी वियो आहे। मायोनीज़ मां हिते कढी रखी, तओ गरम कोन्हे, बिल्कुलु थधो आहे, छो त हीअ तेज़ थधी हूंदी आहे न जॾहिं, त पोइ हीअ निकिरंदी मुश्किल सां, इन करे मां हिनखे ॿाहिरि कढी रखियो आहे। थोरो चुल्हनि जे पासे में, गरम कोन थी थिए, पर हे नॉर्मल थी वेंदी त पोइ हीअ चङी तरह निकिरंदी। सो हाणे हलंदासीं मथे। हे सॼा सामान हिते रखिया आहिनि, हे ॾिसो। हिन में विझंदमि हीअ रील ऐं हीअ पेपर कटिंग जी कैंची। उनखां पहिरीं मां ग्लू हिते विझी चुकी आहियां, ट्यूब, ऐं हिन में विधो आहे मां ग्लू गन, हॉट ग्लू, ऐं उन जूं स्टिक्स। हे आहिनि मूं वटि कुझु स्टिकर्स, टाइल जा स्टिकर। सो इन्हनि खे मां इहे खयां आहिनि मां, त उते मूंखे कंहिं न कंहिं शइ जो मेक ओवर करिणो आहे। ऐं हीअ मुंहिंजा 2 ट्राईपॉड, ठीकु आहे। हीअ फर्नीचर पॉलिश आहे हिन बॉटल में, त बसि मां जेको दिलि चाहींदो उते वञी कंदमि। इन करे मां इहे खणंदी रही आहियां। सभु शयूं नंढियूं नंढियूं बेशुमार शयूं आहिनि। ऐं हिन में आहिनि मुंहिंजा सन्हा स्टील जा कोका, जेके डायरेक्ट भित में लॻी वेंदा आहिनि, त मां उहे बि खयां आहिनि। त जेके शयूं लॻाइणियूं आहिनि मूंखे, त उन्हनि खे मां जीअं पाणी मैनेज करे सघां। सो हीअ तयारी जेका हिते जारी आहे। ऐं हाणे वापसि हेठि हलंदासीं। सो हे चैरिटी जो आहे, हे बि चैरिटी जो आहे। हिन में मुंहिंजूं रिलियूं आहिनि, ऐं हिन में आहे पंहिंजो हे मुंहिंजा DIYs जेके बि घणा मां ठाहिया आहिनि, ऐं हिन में सॼा मुंहिंजा ऑर्गेनाइज़र जेके बॉक्सिस। सो इरादो इहो ई आहे त सुबुह जो मां पंहिंजे भाउ सां वेंदमि सुभाणे, इंशाअल्लाह। वधीक अलाह खे ख़बर, प्लैनिंग इहा ई आहे। वठी विसायूं। सो हाणे मां वञा थी पंहिंजी कटिंग कंप्लीट करणु। ऐं हिते सुराण जेको आहे चिकन कढ़ाई थी पचाए, वाइट चिकन कढ़ाई। सो बसि जेको बि कारनामो थींदो उहो तव्हां सभु ॾिसंदो यकीनन। सो हीअ पहिरियों इहा पंहिंजी डिश पचाए वठे, तेसिताईं मां कटिंग कंदमि। ऐं जॾहिं सुराण पंहिंजो कमु करे वेंदी, त पोइ वरी असां ॿई गॾिजी सैंडविचिस ऐं सैलेड ठाहींदासीं, उहो असांजो डिनर हूंदो। ऐं हे बि अगरि कंहिंजी दिलि चाहींदी खाइण जे लाइ, त बिल्कुलु हे बि अवेलेबल हूंदो। सो मां तव्हांखे हाणे मोकिलायां थी, छो त मूंखे कमु इलाही आहे। ऐं सुभाणे मुंहिंजो वञण जो इरादो आहे। सो अगरि सुबुह जो सुभाणे मां निकिरी वियमि, त तव्हां सां वरी वापसीअ ते मुलाक़ात थींदी। ऐं जेकॾहिं मां अञा रहिजी वियमि, न वञी सघियासीं, त पोइ मां व्लॉग पोस्ट कंदमि, ऐं मां तव्हांखे ॿुधाए बि छॾींदमि। सो मां मोकिलायां थी तव्हांखां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह वाही।